अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे राति रेल ऐं रिणपट, शिलेश कहाणियूं अफ़साना। कहाणीकार ज़ेब सिंधी, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो पहिरियों फरवरी 2023 ईस्वी। कहाणी आहे आख़िरी जंग। बायोलॉजिकल हथियारनि जी आलमी जंग में दुनिया जा सभु माण्हू मरी विया। साइंसी तरक़ीअ में सभ खां अॻु भरे मुल्क जे हिकु शहर में फ़क़ति 2 इंसान ज़िंदह बचा ऐं उहे 2 मर्द हुआ। केतिरनि ॾींहंनि जी अकेलाईअ खां पोइ ॿिन्ही मर्दनि जी ओचितो मुलाक़ात थी त हिननि गॾु रहण जो फ़ैसिलो कयो। 2 मर्द फ़िक्रमंद रहंदा हुआ त संदनि मरण खां पोइ धरतीअ तां इंसान जो वजूदु ख़तमु थी वेंदो, जो दुनिया में का बि औरत मौजूदु नाहे जेका इंसानी नस्ल खे अॻिते वधाए सघे। हिकु ॾींहुं 2 मर्द इंसाननि खां ख़ाली शहर जे हिकु रस्ते तां वञी रहिया हुआ त खेनि हिकु अकेली औरत नज़र आई। अकेली औरत नौजवान ऐं इंतिहाई हसीन हुई। 2 मर्द औरत जे भरिसां पहुता। हिकु मर्द औरत खे चयो, तोखे ॾिसी बेहदि ख़ुशी थी आहे। औरत वराणियो, मूंखे बि तव्हां ॿिन्हिनि खे ॾिसी बेहदि ख़ुशी थी आहे। ॿिए मर्द औरत खां पुछो, छा तूं असां ॿिन्हिनि मां कंहिं हिक सां गॾु रहणु चाहींदीअं? औरत मुर्की वराणियो, जेकॾहिं तव्हां चाहियो त मां तव्हां ॿिन्हिनि सां गॾु रही सघां थी। औरत जी ॻाल्हि ॿिन्ही मर्दनि खे न वणी। 2 मर्द विड़ी पिया ऐं हिकु मर्द ॿिए मर्द खे क़त्लु करे छॾियो। औरत इंतिहाई हैरत ऐं ॾुख वारे अंदाज़ सां क़ातिल मर्द खां पुछो, तो पंहिंजे दोस्त खे छो मारे छॾियो? मर्द वराणियो, मूंखे तो में शराकत क़बूल न हुई। मां चाहियां थो त तूं फ़क़ति मुंहिंजे ॿारनि जी माउ बणिजी ऐं दुनिया मां इंसानी वजूद खे ख़तमु थियण खां बचाए सघे। औरत वराणियो, मां तुंहिंजी ज़रूरत त पूरी करे सघां थी, पर ॿार नथी ॼणे सघां। मर्द परेशानीअ मंझां पुछो, पर छो? तूं ॿार छो नथी ॼणे सघीं? औरत वराणियो, उन करे त मां हक़ीक़ी औरत न आहियां, मां मसनूई ज़हानत वारी रोबोटिक डोल आहियां। कहाणी आहे समुंड, सुंदरी ऐं बादल। समुंड बादल सां ॻाल्हाए रहियो हो त सुंदरी समुंड किनारे ते आई। समुंड सुंदरीअ ते मोहती पियो ऐं हिन बादल सां गुफ़्तगू अध में छॾे सॼो ध्यानु सुंदरीअ ॾांहुं ॾिठो। बादल खे समुंड जी बेरुखी न वणी ऐं हू समुंड खां नाराज़ थी वियो। समुंड जे लहरुनि अॻिते वधी सुंदरीअ जे पेरनि खे चुमियूं त सुंदरी पंहिंजे पेरनि में लहरुनि खे ॾिसी मुर्की पई। समुंड खे सुंदरीअ जी मुर्क वेतर मोहे विधो। समुंड बेअख्तियार थी पंहिंजे लहरुनि सां सुंदरीअ खे भाकुर में भरे वरितो। समुंड जे भाकुर में अची सुंदरीअ टहक ॾिना त समुंड मस्तु थी वियो। समुंड जी मस्ती महसूस करे सुंदरी डिॼी वई ऐं हिन ख़ुश्कीअ तरफ़ डोड़णु शुरू कयो। समुंड जे लहरुनि सुंदरीअ जो पीछो कयो, पर सुंदरी समुंड किनारे पियल पथरनि मथां चढ़ी वई। समुंड पथरनि मथां बीठल सुंदरीअ खे छंडा हणी ॾिसंदो रहियो, पर सुंदरी हेठि न लथी। कुझु देरि खां पोइ सुंदरी उतां हली वई त समुंड उदास थी पियो। उन ॾींहं खां वठी समुंड बेचैन रहणु लॻो। हू रोज़ु सुबुह खां वठी सुंदरीअ जो इंतज़ारु कंदो हो। ॾींहं गुज़रण सां गॾु समुंड जी बेचैनी वधणु लॻंदी हुई ऐं शाम खां पोइ हू दीवार सां टकराइजणु लॻंदो हो। समुंड केतिरा ई ॾींहं सुंदरीअ जो इंतज़ारु कयो, पर सुंदरी वरी समुंड किनारे न आई। समुंड सॼो ॾींहुं सुंदरीअ जो इंतज़ारु करण खां पोइ राति जो चंड खे मिनथूं कंदो हो त हू सुंदरीअ ताईं संदसि नियापो पहुचाए ऐं सुंदरीअ खे संदसि बेचैनीअ बाबति ॿुधाए, पर चंड समुंड खे नज़र अंदाज़ करे पंहिंजो सफ़र जारी रखंदो हो। जीअं जीअं चंड मथे चढ़ंदो हो तीअं समुंड जी बेचैनी वधणु लॻंदी हुई। केतिरनि ॾींहंनि खां पोइ बादल आयो त समुंड बादल ॾांहुं ॾिसी खेसि मिंथ कई त हू सुंदरीअ खे ॻोल्हे ऐं खेसि ॿुधाए त समुंड हिन लाइ बेचैन आहे ऐं खेसि छॾे थो। बादल सुंदरीअ ख़ातिर खेसि नज़र अंदाज़ करण सबबि समुंड खां नाराज़ हो, पर बादल खे समुंड जी बेचैनीअ सबबि समुंड ते रहम अची वियो
ऐं हू सुंदरीअ जे ॻोल्हा में हलियो हुयो। बादल केतिरनि ई ॾींहंनि ताईं शहरनि, ॻोठनि, बस्तियुनि, वाहणनि, पहाड़नि ऐं सहराउनि मथां हलंदो ऐं सुंदरीअ जी ॻोल्हा कंदो रहियो, पर हिनखे किथे बि सुंदरी नज़र न आई। घणे वक़्त जी ॻोल्हा खां पोइ हिकु ॾींहुं बादल ऊचाईअ तां सुंदरीअ खे ॾिसी वरितो। सुंदरीअ खे समुंड जो नियापो ॾियण लाइ बादल हेठि लही आयो। सुंदरीअ खे भरिसां अची ॾिसण खां पोइ बादल पाण सुंदरीअ ते मोहिजी पियो ऐं हिन सुंदरीअ खे समुंड जो नियापो न ॾिनो। हज़ारे सदियूं गुज़री वियूं आहिनि, पर समुंड अॼु ताईं सुंदरीअ लाइ बेचैन आहे। कहाणी चंड, चकोर ऐं सुंदरी। चकोर सुंदरीअ खे गुज़ारिश कई, महिरबानी करे तूं चंड खे चओ त हिकु हंधि बीहे, जीअं मां सिधो चंड ताईं पहुची सघां। सुंदरीअ मुर्की वराणियो, मुंहिंजे चवण सां चंड पंहिंजे मदार ते फिरणु छॾे न ॾींदो आहे। चकोर चयो, तुंहिंजे चवण सां त मौसमूं तब्दील थी सघनि थियूं, सितारा आसमान तां लही धरतीअ ते विछाइजी सघनि था, गुल ऐं पोपट पंहिंजा रंग तब्दील करे सघनि था, पहाड़ पंहिंजी जाइ तां सुरी सघनि था, आबशार इंडलट जहिड़ा रंग अख़्तियार करे सघनि था। सुंदरी हैरत सां पुछियो, उहो सभु कुझु कीअं मुमकिन आहे? चकोर वराणियो, जेकॾहिं उहो सभु कुझु मुमकिन न हुजे हा त मां चंड खे हिकु हंधि बीहारण लाइ तोखे न चवां हा। सुंदरी सोच में पइजी वई। चकोर चयो, तूं पंहिंजे साम्हूं मौजूदु आबशार खे चई ॾिस। सुंदरी साम्हूं ॾिसी रड़कई, आबशार इंडलट जहिड़ो थी ॾेखार। वादीअ मां अञा सुंदरीअ जे आवाज़ जो पड़ाॾो ख़तमु ई न थियो त आबशार जो पाणी इंडलट जे 7 रंगनि में बदिलजी वियो। सुंदरी हैरान थी वई। चकोर पंहिंजी गुज़ारिश खे वरजायो, सुंदरी महिरबानी करे तूं चंड खे चओ त हिकु हंधि बीहे, जीअं मां सिधो चंड ताईं पहुची सघां। सुंदरीअ मुर्की वराणियो, हा, मां राति जो चंड खे चवंदसि त हिकु हंधि बीही रहे। राति जो चंड खिड़ियो त सुंदरीअ चंड ॾांहुं ॾिसी रड़कई, ओ चंड, हिकु हंधि बीही रह, जीअं तुंहिंजो आशिक़ चकोर सिधो तो ताईं पहुची सघे। चंड हेठि लही सुंदरीअ जे चहिरे जे साम्हूं पहुची चयो, मुंहिंजा आशिक़ त बेशुमार आहिनि, पर मां फ़क़ति तो ते आशिक़ आहियां। कहाणी आहे मोहबत जो नज़म। मूं केतिरा साल अॻु पहिरियों भेरो हुनखे समुंड जे किनारे ते ॾिठो। हुनखे ॾिसण खां पोइ मुंहिंजी दिलि हुन सां गॾु हली वई हुई। मां हिनखे ॿीहर ॾिसण लाइ रोज़ु समुंड जे किनारे ते वेंदो हुउसि, हुनजो इंतज़ारु कंदो हुउसि, पर हूअ केतिरनि सालनि ताईं वरी कॾहिं बि मूंखे नज़र न आई ऐं न ई हुन सां गॾु वियल मुंहिंजी दिलि वापसि आई। केतिरनि सालनि जे इंतज़ार खां पोइ उहो मूंखे ॿीहर समुंड जे किनारे ते नज़र आई त मूं हिन जे भरिसां वञी पुछियो, मूंखे सुञाणी थी? इनकार सां कंधु लोॾे चयईं, मां फ़क़ति समुंड खे सुञाणंदी आहियां। चयमि, केतिरा साल अॻु मुंहिंजी दिलि तोसां गॾु हली वई हुई। हिन बेनियाज़ीअ सां वराणियो, मूंसां गॾु त हवाऊं ऐं बादल हलंदा आहिनि, मूंखे तुंहिंजे दिलि जी ख़बर नाहे। चयमि, तोखे पहिरियों भेरो ॾिसण खां पोइ ॿीहर ॾिसण लाइ मूं केतिरा ई साल रोज़ु तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे। हुन हैरत सां मुर्की मूं ॾांहुं ॾिठो, डिघो साह खणी चयमि, केतिरा साल अॻु जॾहिं मूं पहिरियों भेरो तोखे ॾिठो ऐं मुंहिंजी दिलि तोसां गॾु हली वई हुई, तॾहिं मूं तुंहिंजे लाइ मोहबत जो नज़म लिखियो हो। एतिरा साल गुज़रण खां पोइ हाणे त उन काग़ज़ जा अखर बि धुंधला थी विया आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी हुन मुर्की मूं ॾांहुं ॾिठो त समुंड जी हिकु लहर ओचितो वेझो अची छंडा आहियां। समुंड जहिड़ी हल्की नीरे रंग जे लिबास में हिन जे भिनल जिस्म ॾांहुं ॾिसंदे चयमि, उन खां अॻु जो अखर मेसारजी वञनि, मां उहो मोहबत जो नज़म तोखे ॾियणु चाहियां थो। उन लाइ मूंखे तुंहिंजे दिलि जी एड्रेस घुरिजे। हिन जलत रंग जहिड़ो टहक ॾेई चयो, मोहबत जो नज़म मूंखे समुंड जी एड्रेस ते मोकिले छॾिजांइ। उहो चई उहो समुंड ॾांहुं हली वई। कहाणी सपनू ऐं साभिया। बेहदि ख़ुशीअ मंझां मूं ॾांहुं ॾिसंदे चयाईं, मां ख़्वाबु पई ॾिसां या वाक़ई तव्हां मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहियो? मूं को बि जवाबु न ॾिनो, फ़क़ति मुर्की पियुसि। हूअ कुझु देरि मुंहिंजे मुंहं में चिताए ॾिसंदी रही, मुरकंदी रही ऐं पोइ को ख़्यालु संदसि ज़हन में आयो त चयाईं, पाण खे चूंडी हणी ॾिसां, जीअं पक थिए
त तव्हां हक़ीक़त में मुंहिंजे साम्हूं आहियो। मूं पंहिंजो हथु हिन ॾांहुं वधाए मुर्की वराणियो, चुंडी पाण खे न मूंखे पाए, जीअं मूंखे बि ख़बर पवे त तूं सच में मुंहिंजे साम्हूं आहीं। हिन कंध हेठि करे हिकदमि मुंहिंजे हथ ते चुंडी पाए ख़ुशीअ मंझां चयो, तव्हां त हक़ीक़त में मूंसां गॾु आहियो। मां ख़्वाबु न पई ॾिसां। मूं डिघो साहु खणी वराणियो, मां हिकु ख़्वाबु ई आहियां। हिन मुंहिंजे हथ तां अखियूं मथे खणी मुंहिंजे चहिरे ॾांहुं ॾिठो, पर मूंखे न ॾिसी सघी, जो संदसि सुपिनो पूरो थी चुको हो। कहाणी हथ ते मौजूदु शहर। वो टेबल जे ॿिए पासे मुंहिंजे साम्हूं वेठी हुई। मूं कुझु देरि हिन ॾांहुं ॾिठो ऐं पोइ पंहिंजो हथु खोले ॾिसणु लॻुसि। मूं ॾाढे गौर सां लॻातार पंहिंजे हथ खे पियो ॾिठो। पुछाई, पंहिंजे हथ खे मुसलसल छो पियो ॾिसीं? छा आहे तुंहिंजे हथ ते? कंध मथे करण खां सवाइ वराणियुमि, मुंहिंजे हथ ते हिकु शहर आहे, जंहिंमें रेखाउनि जी सूरत में बेशुमार ॾींगियूं फिॾियूं ऐं आॾियूं उबतियूं घिटियूं आहिनि। पुछाई, छा पियो करीं तूं हथ जे लकीरनि वारनि उन्हनि घिटियुनि में? पंहिंजे हथ रेखाउनि में वधीक गौर सां ॾिसंदे वराणियुमि, मां उन्हनि घिटियुनि में तोखे पियो ॻोल्हियां। पुछाई, कॾहिं खां पियो मूंखे उन्हनि घिटियुनि में ॻोल्ही? हिन ॾांहुं ॾिसण खां सवाइ चयुमि, तॾहिं खां जॾहिं मूं तोखे पहिरियों भेरो ॾिठो हो। हैरत सां चयईं, अञा ताईं न ॻोल्हे सघियो आहीं? पंहिंजे हथ तां नज़र हटाइण खां सवाइ वराणियुमि, मां उन्हनि आॾियुनि उबतियुनि घिटियुनि में भुलिजी पियो आहियां। मुंहिंजे हथ खे पंहिंजे हथ में झले पाण ॾांहुं सोरे चयाईं, तुंहिंजे हथ ते फ़क़ति ॾींगियुनि फिॾियुनि घिटियुनि जहिड़ियूं रेखाऊं न आहिनि, आङिरियुनि ते केतिरियूं ई सिधियूं लकीरूं बि त आहिनि। मूं पंहिंजनि आङिरियुनि खे ॾिसंदे चयो, मुंहिंजी आङिरियुनि ते मौजूदु सिधियूं लकीरूं अहिड़नि रस्तनि जी आहिनि जेके मुंहिंजे हथ ते मौजूदु शहर खां ॿाहिरि वेंदा आहिनि। हिन पंहिंजूं आङिरियूं मुंहिंजे खुलियल हथ जे आङिरियुनि मथां रखंदे चयो, मूं ॾांहुं ॾिस। मां पंहिंजे हथ रेखाउनि में भटकंदो रहियुसि, उनखे ॻोल्हींदो रहियुसि। चयाईं, तुंहिंजे हथ ते मौजूदु शहर जो समुंड त मुंहिंजनि अखियुनि में आहे, मुंहिंजी अखियुनि ॾांहुं त ॾिस न। मूं हुनजे समुंड जहिड़े नीरनि अखियुनि ॾांहुं न ॾिठो। हुन डिघो थधो साहु खयों त मूंखे संदसि साह जो आवाज़ु तूफ़ान जहिड़ो महसूसु थियो। मां हुनखे पंहिंजे हथ जे लकीरुनि में ॻोल्हींदो रहियुसि। कुझु देरि खां पोइ मूं कंधु मथे करे ॾिठो त उहा वञी चुकी हुई। मूं पंहिंजूं अखियूं आलियूं थींदे महसूसु कयूं। कंधु हेठि कयुमि त मुंहिंजे हथ ते मौजूदु शहर मथां बारिश थियणु लॻी। कहाणी आहे पाड़ेसिरी। शहर, झंग, पहाड़ ऐं समुंड पाड़ेसिरी हुआ। शहर खे पंहिंजे तरक़ीअ ते फ़ख़ुरु हो। शहर पंहिंजे पाड़ेसिरियुनि खे चयो, तव्हां टई मुंहिंजे नज़र में ग़ैर अहम आहियो। झंग शहर खे चयो, उहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। तुंहिंजूं केतिरियूं ई ज़रूरतूं मां पूरियूं कंदो आहियां ऐं तुंहिंजी माहौलियाती सूंहं मुंहिंजे करे ई बरक़रार आहे। शहर खे झंग जी ॻाल्हि न वणी। पहाड़ शहर खे चयो, उहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। तुंहिंजा केतिरा ई शहरवासी तोखां बेज़ार थी रोज़ु मुंहिंजे तफ़रीही माॻनि ते अची सुख जूं कुझु घड़ियूं गुज़ारींदा आहिनि। शहर खे पहाड़ जी ॻाल्हि न वणी। समुंड शहर खे चयो, उहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे। मुंहिंजूं हवाऊं तोखे गर्मीअ जी शिदत खां बचाईंदियूं आहिनि। शहर खे समुंड जी ॻाल्हि न वणी। शहर टिनी पाड़ेसिरियुनि खे कावड़ मां चयो, तरसो, कुझु वक़्तु अंदरि मां तव्हांखे ज़रूरु सबक़ु सेखारींदुसि। शहर झंग ॾांहुं वधणु शुरू कयो ऐं झंग खे गिड़काए वियो। शहर पहाड़ मथां चढ़ी वियो त पहाड़ ते मौजूदु तफ़री गाह ऐं झंगली जीवत ख़तमु थी वियो। उन खां पोइ शहर समुंड जे हदुनि ते कब्ज़ो करे बेशुमार घणमाड़ इमारतूं ठाहे छॾियूं त समुंड शहर खां नाराज़ थी पंहिंजे असुलु हदुनि खां घणो पोइ ते हलियो वियो। हाणे शहर अहिड़ो झंगु बणिजी वियो आहे जंहिंमें हर तरफ़ कंक्रीट जा बेशुमार पहाड़ आहिनि। हवाऊं शहर खां रुसी वियूं आहिनि ऐं शहर जे माण्हुनि लाइ साहु खणणु मुश्किल थी वियो आहे। कहाणी बादशाह जी बांसुरी। बादशाह बांसुरी वॼाए रहियो हो। दरबारी अची बादशाह खे ॿुधायो, माण्हुनि वटि खाइण लाइ कुझु न आहे, बुख मरी रहिया आहिनि।
बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारी अचे बादशाह खे ॿुधायो बेरोज़गारी वधी वई आहे, माण्हू ख़ुदिकुशियूं करे रहिया आहिनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारी अचे बादशाह खे ॿुधायो मासूम ॿारनि जे अगवा थियण ऐं उन्हनि सां ॾाढाई करण जा वाक़िया वधी विया आहिनि। अहिड़नि केतिरनि मासूम ॿारनि जा लाश बि मिली रहिया आहिनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारी अचे बादशाह खे ॿुधायो गैरत जे नाले में औरतुनि जे क़त्ल जा वाक़िया वधी विया आहिनि। उन्हनि में केतिरियूं बेकसूर औरतूं बि शामिल आहिनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारी अचे बादशाह खे ॿुधायो इंसाफ़ महांगो थी वियो आहे। अदालतुनि बदिरां उताकुनि ते फ़ैसिला थी रहिया आहिनि ऐं ॾोहारियुनि बदिरां बेॾोही माण्हुनि खे सज़ाऊं ॾिनियूं पियूं वञनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारी अचे बादशाह खे ॿुधायो बदअमनी वधी वई आहे, माण्हू शाहराउनि घिटियुनि ऐं घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारी अची बादशाह खे ॿुधायो व्याजू राकास असांजे मुल्क में ज़िंदगियूं गिड़काईंदो थो वञे ऐं मिसकिन माण्हू वाहर जे आसिरे ते चीभाटिजी ऐं लताड़जी रहिया आहिनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारीअ जे बादशाह खे ॿुधायो माण्हू चीचलाए रहिया आहिनि, रिड़ियूं करे रहिया आहिनि। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। दरबारीअ जे बादशाह खे ॿुधायो हाणे राया ॾाढो बेज़ार थी पई आहे ऐं कंहिं बि वक़्तु का बाहि भड़की सघे थी। बादशाह बांसुरी वॼाईंदो रहियो। तब्दीलीअ जो आहे बेसुरी बांसुरी अॼु ताईं वॼंदी रही आहे। कहाणी आहे बिंद्रा नीरू। केतिरनि बेगुनाह पोरियतनि खे क़तलु कयो वियो। क़तलु थियल पोरियतुनि जा वारिस पंहिंजनि प्यारनि जा लाश रस्ते ते रखी वेही रहिया। नेरो बांसुरी वॼाईंदो रहियो। बेसम्झ मासूम नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि सां ॾाढाई करण खां पोइ खेनि क़तलु करे संदन लाश उछलाइण जा वाक़िया वधी विया। नेरो बांसुरी वॼाईंदो रहियो। केतिरनि बेगुनाह औरतुनि ते बदकारीअ जा इल्ज़ाम मड़े खेनि मारियो, कुठो ऐं ॻभा ॻभा कयो पियो वियो। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। रस्ते वेंदड़ इंसाननि खे सल्तनत जे सिपाहियुनि बिना कंहिं ॾोह जे निशानू बणाए मारणु शुरू कयो। संदन वारिस रिहाट करे मातम कंदा रहिया। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। सल्तनत जे सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा थींदा रहिया। कब्ज़ो कंदड़नि हथां घिटियूं, शाहराऊं, रांदियुनि जा मैदान ऐं क़ब्रिस्तान बि महफ़ूज़ न रहिया। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। नौजवाननि खे खंभे गुम कयो पियो वियो। कंहिं बि इदारे खंभिजी वियल माण्हुनि जी ज़िम्मेवारी क़बूल न पे कई। ख़बर न थिए पई त खंभे गुम कयल माण्हुनि खे ज़मीन ॻही वई या आसमान खाई वियो। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। पढ़ियल लिखियल बेरोज़गार नौजवान ज़िंदगीअ खां मायूस थी ख़ुदिकुशियूं कंदा रहिया। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। घरां टैक्स मड़े राया जी चेल चिॿी कई वई। सल्तनत में हर तरफ़ बुख, बदहाली, मुसीबतूं, परेशानियूं, बीमारियूं ऐं वबाऊं पखिड़िजी वयूं। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। अदालतुनि बदिरां ताक़तवर सरदारनि जिरगा करे माण्हुनि ते ॾंड मरण ऐं सज़ाऊं ॾियणु शुरू कयूं ऐं उहे सरदार ॾोहारियुनि जी पुठ भराई बि कंदा रहिया। नेरू बांसुरी वॼाईंदो रहियो। ख़ल्क़ जो जीअण जंजाल थी वियो त सल्तनत में हर तरफ़ खां रड़ियुनि, रीहुनि, वाकनि ऐं पारातनि जा आवाज़ गूंजण लॻा। नेरू पंहिंजे चपनि तां बांसुरी थोरी पासीरी करे सख़्तु कावड़ मंझां रड़ कई, मां उहे सभु आवाज़ नथो ॿुधणु चाहियां। नेरूअ जे चौधारी केतिरा ई नंढड़ा बिंदरा नेरू मौजूदु हुआ। उन्हनि सभिनी नंढड़नि बिंदरनि नेरूअ खां वधीक वॾे आवाज़ सां बांसुरियूं वॼाइणु शुरू करे छॾियूं। कहाणी आहे पेंडोरा जी पेती। कंहिं ज़माने में हिकिड़ो हो रांदीगर जेको इतफ़ाक़ी तौर ते बादशाह बणिजी वियो। रांदीगर बादशाही तख़्त ते वेठो त हिन पहिरियों फ़रमान उहो जारी कयो त पेंडोरा जी पेती संदसि ख़िदमत में हाज़िर कई वञे। शाही सिपाही पेंडोरा जे घर पहुता। बादशाही कासिद पेंडोरा खे शाही फ़रमान बाबति ॿुधायो त पेंडोरा परेशान थी वई। चयाईं मुंहिंजे पेतीअ में ॾुख, बीमारियूं, वबाऊं ऐं मुसीबतूं बंदि पियल आहिनि। कासिद वराणियो
असांजो कमु बादशाह सलामत जे हुकुम जी तामील करणु आहे। शाही सिपाहियुनि पेंडूरा जी पेटी खईं त पेंडूरा पाण बि पेतीअ सां गॾु बादशाही दरबार में पहुती। बादशाह पेंडूरा जी पेटी खोलण जो हुकुम ॾिनो त पेंडूरा परेशानीअ मंझां रड़ कई, मुंहिंजी पेतीअ में ॾुख, बीमारियूं, वबाऊं ऐं मुसीबतूं बंदि पियल आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि न कढो। बादशाह पेंडूरा ॾांहुं चिताए ॾिसंदे चयो, तो बि त उहा पेती खोली हुई। पेंडूरा डिघो साह खणी वराणियो, हज़ारे साल अॻु मूं त उहा पेती खोले ग़लती कई हुई, तव्हां उन खे ॿीहर न खोलियो। बादशाह पेंडूरा ते सख़्तु कावड़ जो इज़हार कंदे पेती खोलण जो हुकुम ॾिनो। बादशाह जे हुकुम ते पेंडूरा जी पेती खोली वई त हर तरफ़ ॾुख, बीमारियूं, वबाऊं ऐं मुसीबतूं फैलिजी वयूं। पेंडूरा जूं अखियूं आलियूं थी वयूं। ॾुख सां बादशाह ॾांहुं ॾिसंदे पुछियाईं, तव्हां ॿीहर मुंहिंजी पेती खोले माण्हुनि खे ॾुखनि, बीमारियुनि, वबाउनि ऐं मुसीबतुनि में छो मुब्तला करे छॾियो? बादशाह मुर्की वराणियो, उन करे त मूंखे पंहिंजी बादशाहत बरक़रार रखणी आहे। पेंडूरा यूनानी ॾंद कथाई किरदारु आहे। यूनानी मैथोलॉजी मुताबिक़ दुनिया हर क़िस्म जे मुसीबतुनि खां आजी हुई, पर जॾहिं पेंडूरा पंहिंजी पेती खोली त संदसि पेतीअ मां वबाऊं, बीमारियूं, परेशानियूं ऐं हर क़िस्म जूं मुसीबतूं दुनिया में पखिड़िजी वयूं। कहाणी आहे भोलड़नि जो बादशाह। कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु मुल्क में भोलड़नि जी आबादी इंसाननि खां वधीक थी वई। हिकु ॾींहुं शहर में ओचितो बेशुमार भोलड़ा घिरी आया। केतिरनि भोलड़नि जे हथनि में लठियूं हुयूं, केतिरनि जे हथनि में पथर हुआ ऐं कुझु भोलड़नि जे हथनि में बंदूकूं बि हुयूं। भोलड़नि शहर में दाख़िल थियण सां ई इंसाननि ते हमला करणु शुरू कया। लठबरदार भोलड़ा इंसाननि जा हॾ गुॾ भञण लॻा। पथर खणी आयल भोलड़नि माण्हुनि जा मथा फाड़े छॾिया। बंदूक बरदार भोलड़नि ॿाहूं लोॾींदा ऐं गोलियूं हलाईंदा रहिया। शहर में इंसाननि जा लाश किरण लॻा ऐं रस्ता रत सां रेटा थी विया। सॼे शहर ते ख़ौफ़ छायल हो ऐं इंसान पाण बचाइण लाइ हेॾां होॾां डोड़ी रहिया हुआ। शहर जे वॾे चौवाटे ते अफ़रा तफ़रीअ जे विच में हिकु माण्हू माइक हथ में झले तक़रीर करे रहियो हो, मां दुनिया जे सभिनी बादशाहनि जी अॻुवाणी करे तहरीक हलाईंदुसि ऐं सॼी दुनिया में तब्दीली आणे ॾेखारींदुसि। हिकु शख़्स इंसाननि जी भाॼ में पंहिंजो भरिसां डोड़ंदड़ ॾाहे खां हैरत सां पुछो, हीउ चरियो कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे? ॾाहे डोड़ंदे ऐं सहकंदे वराणियो, जीअं भोलड़े खे बंदूक हथ अची वञे त कंहिंखे बि हणी सघे थो, तीअं अनाड़ीअ खे माइक मिली वञे त कुझु बि चई सघे थो। कहाणी आहे इंसाफ़ जो दुकानु। पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु सल्तनत में शहर जे हिकु दुकान ते विकिरे जो ज़ाहिरी तौर ते को बि वखर मौजूदु न हो, पर हिकु ताराज़ी रखियल हुई। उन जी दुकान ते ताराज़ीअ जे पोयां अछे मथे वारो हिकु शख़्स वेठल हो। हिकु वापारी दुकान ते आयो। वापारीअ ताराज़ीअ जे हिकु पुड़ खे चांदीअ जे सिकनि सां भरे छॾियो। ताराज़ी जे पोयां वेठल अछे मथे वारे शख़्स चांदीअ जी क़ीमत मुताबिक़ ताराज़ीअ जे ॿिए पुड़ में इंसाफ़ विझी तौर करे वापारीअ खे ॾेई छॾियो। वापारी दौलत सां इंसाफ़ ख़रीद करे बेफ़िक्र थी हलियो वियो। हिकु दौलतमंद माण्हू दुकान ते आयो। दौलतमंद माण्हूअ ताराज़ीअ जे हिकु पुड़ खे सोन जे सिकनि सां भरे छॾियो। ताराज़ी जे पोयां वेठल अछे मथे वारे शख़्स सोन जी क़ीमत मुताबिक़ ताराज़ीअ जे ॿिए पुड़ में इंसाफ़ विझी तौर करे दौलतमंद माण्हूअ खे ॾेई छॾियो। दौलतमंद शख़्स दौलत सां इंसाफ़ ख़रीद करे बेफ़िक्र थी हलियो वियो। हिकु अमीर दुकान ते आयो। अमीर ताराज़ीअ जे हिकिड़े पुड़ में एतिरा हीरा जवाहर विधा जो उते ताराज़ीअ जे पुड़ खां बि ॿाहिरि निकिरी आया। ताराज़ीअ जे पोयां वेठल अछे मथे वारे शख़्स हीरनि जवाहरनि जी क़ीमत मुताबिक़ ताराज़ीअ जे ॿिए पुड़ में इंसाफ़ विझी तौर करे अमीर खे ॾेई छॾियो। अमीर दौलत सां इंसाफ़ ख़रीद करे बेफ़िक्र थी हलियो वियो। हिकु ग़रीब माण्हू दुकान ते आयो ऐं इंसाफ़ जे उमेद सां ताराज़ीअ ॾांहुं ॾिसणु लॻो। ताराज़ी जे पोयां वेठल अछे मथे वारे शख़्स ग़रीब माण्हूअ खे ताराज़ीअ में कुझु विझण जो इशारो ॾिनो। ग़रीब माण्हूअ चयो, मुंहिंजो पेट ऐं खीसो ॿई ख़ाली आहिनि,
इंसाफ़ जे ताराज़ीअ में विझण लाइ मूं वटि कुझु बि न आहे। ताराज़ी जे पोयां वेठल अछे मथे वारे शख़्स वराणियो, दुकान बंदि थियण जो वक़्तु थी वियो आहे। ताराज़ी जे पोयां वेठल अछे मथे वारे शख़्स ग़रीब माण्हूअ खे दुकान मां ॿाहिरि कढी इंसाफ़ जे दुकान जो दर बंदि करे छॾियो।